नाज़िन बुलेटिन जो सिलसिलो जारी आहे ते अवां खे ही अहम ख़बर ॾींदा हलूं त आमदनी खां वधीक असासा केस में पीपी अगवा सैयद खुर्शीद शाह ते फर्द जुर्म लागू नाहे थी सघियो। आमदनी खां वधीक असासा केस में पीपी अगवा सैयद खुर्शीद शाह खे अदालत में पेश कयो वियो। ॿुधणी दौरान पीपी अगवा जी घरवारी पेश न थी। खुर्शीद शाह जी घरवारी अदालत में पेश न थियण सबबि फर्द जुर्म लागू न थी सघियो। अदालत ॿुधणी मुलतवी करे छॾी। नाज़िन अहम ख़बर एक दफ़ो ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं त आमदनी खां वधीक असासा केस में पीपी अगवा सैयद खुर्शीद शाह ते फर्द जुर्म लागू नाहे थी सघियो। आमदनी खां वधीक असासा केस में पीपी अगवा सैयद खुर्शीद शाह खे अदालत में पेश कयो वियो। ॿुधणी दौरान पीपी अगवा जी घरवारी पेश न थी। खुर्शीद शाह जी घरवारी अदालत में पेश न थियण सबबि फर्द जुर्म लागू न थी सघियो। अदालत ॿुधणी मुलतवी करे छॾी।